ये सोराब खान मिस्त्री है, हंस रहा है। सोराब खान छा थो ठाहे? वॉशिंग मशीन। हाँ, इन में कहिड़ो मसलो हुयो? इन जो चक्रो जाम थी वियो। अच्छा, अच्छा जी। पोइ चक्रो तूं चेंज कयोसि या? चेंज कयो त मां। सही। माना तूं इन्हनि वॉशिंग मशीनुनि जो मिस्त्री आहीं या हर शइ जो मिस्त्री आहीं? सर या कूल सिस्टम है ना, बाकी हर शइ जो। माना एयर कंडीशन ऐं फ्रिजुनि जो न आहीं? जी सर। बाक़ी इलेक्ट्रॉनिक्स जूं सभु शयूं? सभु शयूं। पर उन्हनि में वधि ॿी कहिड़ी शइ जो माना वधीक आहे? सर वधीक हर शइ जो आहे। हर शइ जो न हूंदो आहे न, ईअं त हरफनि मौला त पोइ त माना अलाए किथे वञी पुॼे। तुंहिंजो वधीक शौक़ु कहिड़ी शइ सां आहे? फिटिंग सां सर। फिटिंग सां? जी सर। अच्छा, हिन जॻह जी फिटिंग तुंहिंजी थियल आहे छा? न सर। हाँ, पोइ अंदरी फिटिंग कंदो आहे या ॿाहिरीं? ॿई सर। वधीक बहितर कहिड़ी आहे? वधीक ॿाहिरीं सर। अच्छा, जी सर। पोइ घणा माण्हू अंदरी कराईंदा आहिनि, उहा नाकाम आहे या? सर तव्हां हेॾि ॾिसो, उहो साम्हूं लटकण वारा बोर्ड हेॾि ॾिसो, कहिड़ा? होॾे ॾिसो, उहो बराबरि फेराइजन मथे साम्हूं। हाँ हाँ, हेॾा सॼनि कमरनि जा घुमी अचो। हाँ, इहा माना ये सही। सर हिननि जा स्क्रू नथा बीहनि न हिन में। अच्छा, माना ॿाहिरीं तव्हांजे हिसाब सां ॿाहिरीं सही आहे? ॿाहिरीं सही आहे सही। सर हिन में फॉल्ट ईंदो रहंदो आहे, हुन में तव्हां ठीको माना खणंदा आहियो न सर। पॉइंट जे हिसाब सां या घर जे हिसाब सां? सर ॻोल्हियल हूंदो आहे, जिते मिलंदा आहिनि उते वठंदा आहियूं। मिस्त्री ॻोल्हींदा आहिनि, असां न ॻोल्हींदा आहियूं। पोइ तव्हां ॾींहं में घणो कमाए था वञो? सर मालिकनि जो असां जे कमु सॼो ॾींहुं कराईंदा, शाम ताईं जॻह क्लियर। हूअं मक़सदु तव्हां हिननि फिटिंग मां मशीनुनि जी रिपेयर मां माना घणो कमाए था वञो? सर हवाई रोज़ी जे मिलंदी आहे त माशाल्लाह 3000 का थी वेंदा आहिनि तारीख़। सही। न मिलंदी आहे त बसि 500-600। महीने में घणा ॾींहं वांदा हूंदा आहियो? ही कंफर्म न आहे सर। अच्छा जी सर। सही। महीनो कमु हूंदो आहे, अंदाज़न महीनो में फ्री हूंदो आहे, अहिड़ो हिसाबु हूंदो आहे। सही, माना जीअं गर्मियूं वधंदियूं आहिनि त तव्हांजो कमु बि वधी वेंदो आहे? जी सर। सीज़न असांजी गर्मी में हूंदी आहे। उथी बीठो आहे, धकु हणंदे आहियां। सही सही। हिन पखे जी वाइंडिंग करे छॾियव? वाइंडिंग करे छॾियव हिन जी? सही सही सही। कहिड़ी कई अथसि, सिल्वर या कॉपर? सर कापर। हाँ, कापर बहितर आहे न? जी जी, सिल्वर शार्ट थी वेंदी आहे। माना हिन जी तव्हां वाइंडिंग करे ॿियो छा कंदा आहियोसि? ॿी रिपेयर थोरी थकी जेका फॉल्ट हूंदुसि मिस्टेक। हे सड़ियल हुयो मोटर? जी जी, उनखे नओं कयो। इहो घणे में कंदा आहियो? सर मुख़्तलिफ़ रेट आहिनि। सिल्वर आहे 800 रुपया, कापर आहे 1200। तव्हांजी महिनत सूधो? हा सर। सवेर तव्हां सोराब खे मक़सदु सोराब हिननि पखनि जो मिस्त्री आहे, मां सोराब खां पंहिंजो सोलर जा पखा प्लेटूं सॼो इंस्टॉल कराया, जिन खे अॼु साल या मुंहिंजे ख़्याल ॿियो साल हूंदो, पर अञा ताईं उहे ख़राबु न थिया आहिनि। माशाल्लाह हथ में सफ़ाई अथसि ऐं रेट बि तमामु मुनासिबु वठंदो आहे। माना बिजलीअ जो जेको बि कमु हुजे या मशीनुनि जो, उन में तव्हांखे अलाह साईं महारत ॾिनी आहे। तव्हां सां जेकॾहिं को राब्तो करणु चाहे त पोइ तव्हांजो कॉन्टेक्ट नंबर कहिड़ो आहे? हा, 230 15 20। सोराब सां जेकॾहिं तव्हांखे राब्तो करिणो हुजे त हू ख़ासि करे हेखल वारे पासे ऐं ठरी मिरवा जे उत्तर ओभर तरफ़ जेके बि इलाइक़ा आहिनि उते मोटरसाइकिल ते सर्विस प्रोवाइड कंदो आहे। तालीम घणी आहे तव्हांजी? सर 8 तालीम।
तव्हांजी रोज़ी थी वञे सुठी। फर्स्ट क्लास नमूने सर पंहिंजे ज़हन जे हिसाब सां तालीम घटि में घटि आहे उहे बि पंहिंजी रोज़ी सिस्टम सॼो हली थी वारा पखा बि ठाहींदो आहे छा? हा सर हाँ हाणे इन पखे में कहिड़ी बीमारी आहे? अच्छा पोइ नओं हणंदव? हा सर सही कहिड़ो कैपेसिटर हणंदेसि? 35 जो सर इहो आहे? जी सर ॾिसां दादा हिन सोराब खान भला हिन पखे में कहिड़ी बीमारी आहे? हिन में कैपेसिटर सड़ी वियो आहे। अच्छा जी जी सर सही माना कैपेसिटर गर्मीअ में वधीक सड़ंदा आहिनि या को ॿियो मसइलो अथनि जो टियों पखो आहे जंहिंजो कैपेसिटर तो तव्हां चेंज था कयो? इहो मसइलो इहो आहे जो अरसे जे हिसाब सां सड़ींदा आहिनि हिकिड़ी छह महीने हिकिड़ो सीज़न कढंदा आहिनि उन्हारे जी। सुठी क्वालिटी वारो कैपेसिटर कहिड़ो आहे? फ्यूजी कंपनी जो भलो आहे? जी सर अच्छा इहो कहिड़ो आहे? बाक़ी हे फ्यूजी कंपनी आहे मेड इन पाकिस्तान। ॾिसां हे ॾिसो अच्छा माना पाकिस्तान जी शइ सुठी आहे? फर्स्ट क्लास शइ आहे मेड इन पाकिस्तान। इहो हितां मार्केट मां घणे थो मिले पियो ठरीअ मां? सर 130 रुपया हिन महिल मूंखे मिलियो आहे। अच्छा जी सर सही ज़बरदस्त तव्हां नौजवाननि खे को पैगाम ॾींदव मिस्त्री सोराब खान? सर जी सर मां नंढी उमिरि में थी करे मां पंहिंजे हिसाब सां सुठो पियो कमायां पंहिंजी हिमत रखी वठां सर तालीम बि बिल्कुलु न आहे मुंहिंजी घणी तालीम? अंडर मैट्रिक आहे सर। हा उन हिसाब सां मां पंहिंजे हुनर जे हिसाब सां माशाल्लाह शुक्र अल्हम्दुलिल्लाह सुठी रोज़ी कढी पियो वञा। केतिरी दिहाड़ी? जेके बि नौजवान आहिनि उहे पंहिंजी हिमत कनि त जेके थोरे मां उन में थोरे मां कणा बि थाली में भला चवंदा आहिनि उहे थाली वारा वधंदा वेंदा आहिनि। सही जीअं पोइ वधंदा वेंदा आहिनि जमो कनि पंहिंजी हिमत कयो पंहिंजी कयो। मां शुक्र अल्हम्दुलिल्लाह न घटि में घटि तारीख़ 500 रुपया कमाईंदो आहियां वधि में वधि 3000 रुपया बि थी वेंदी आहे। माशाल्लाह पंहिंजी हिमत कंदो आहियां शुक्र अल्हम्दुलिल्लाह जो सॼो ॾींहुं वेहणु न हूंदो आहे ज़बरदस्त रोज़ी हूंदो आहे रोज़ी पोयां हूंदी आहे हेॾो होॾो सभु को इंतज़ार में वेठो हूंदो आहे। सही मां हाणे वधि में वधि तव्हां नौजवाननि खे इहो चवणु चाहियां थो पंहिंजी हिमत कयो सही पंहिंजी हिमत कयो कंहिंजे दर ते हथु न टंगियो। जेकॾहिं को तव्हां सां खां फ़ोन ते मशवरो वठे बिजलीअ जे सिलसिले में सोलर जे सिलसिले में पखे जे सिलसिले में वॉशिंग मशीन जे सिलसिले में त तव्हांजो कॉन्टेक्ट नंबर कहिड़ो आहे? सर कॉन्टेक्ट नंबर मुंहिंजो आहे 0300 पूरा 23 015 20 सर 23 015 20 जी सर। हा उर्दूअ में ॿुधाए छॾियो। सर उर्दू घटि ईंदी आहे सर। अच्छा जी सर। हलो ठीकु आहे हाँ, वॾी महिरबानी तव्हांजी। को मसइलो ई न आहे सर।